वेलकम बैक नाज़रीन बुलेटिन जो आगाज़ कंदासीं ख़बर सां त पीटीआई बाणी जे एक्स अकाउंट तां तकरारी वीडियो अपलोड करण वारे मामले ते एफआईए पारां पीटीआई जे वधीक टिनि अॻवाननि खे नोटिस जारी करे छॾिया। रिपोर्ट मुताबिक़ एफआईए पारां पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर, जनरल सेक्रेटरी उमर अयूब ऐं मरकज़ी इतलात सेक्रेटरी रऊफ़ हसन खे नोटिस जारी कयो वियो आहे। नोटिस में ॼाणायल अख़बारनि खे अङारे वारे ॾींहुं तलब कयो पियो आहे। नोटिस जे मतन मुताबिक़ पीटीआई बाणी जे अकाउंट तां रियासत ऐं रियासती इदारनि ख़िलाफ़ दफ़ेड़ पखिड़ण जी कोशिश कई वई। नोटिस में चयो पियो त दफ़ेड़ पखिड़ण सां अवाम खे कानून हथ में खणण लाइ बि भड़काए सघिजे थो। वाज़िर एफआईए पीटीआई बाणी जे एक्स अकाउंट तां शेख मुजीबुर रहमान जी वीडियो शेयर करण जे मामले ते जांच शुरू कई हुई त जेल में केर पीटीआई बाणी जे एक्स अकाउंट तां वीडियो कंहिं शेयर कई त अॻूणे वज़ीर आज़म मामले ते एफआईए टीम सां मिलण ते इनकार कयो हो। सुप्रीम कोर्ट नैब तरमीमों कलदम करार ॾियण ख़िलाफ़ केस जी कार्रवाई सिधी रीत नशर न करण जे मामले ते लिखत में हुक्मनामो जारी करे छॾियो। हुक्मनामे मूजिबि एडवोकेट जनरल कार्रवाई सिधी रीत नशर करण जी दरख़्वास्त कई। अवामी मुफ़ाद जो केस न हुजण सबबि लाइव नशरियात जी दरख़्वास्त रद्द कई वञे थी। सुप्रीम कोर्ट चयो त केपी हुकूमत जे मरकज़ी केस में हिकु ॾींहुं अदालती नुमाइंदगी न हुई। ओचितो इंट्रा कोर्ट अपीलनि में केपी हुकूमत जी लाइव ॾेखारण जी दरख़्वास्त समझ खां ॿाहिरि आहे। हुक्मनामे मूजिबि पंजरुकनी लॉजर बेंच में जस्टिस अतर मिनल्ला फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो। लिखत हुक्मनामे में चयो पियो त सुप्रीम कोर्ट हर केस खे सिधी रीत नशर नथी करे सघे। ख़ासि तौर अहिड़ा केस लाइव नथा ॾेखारे सघजनि जेके सियासी या ज़ाती मक़सद सां जुड़ियल हुजनि। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त मुल्क में इंसाफ़ सभिनी लाइ बराबर हुजणु घुरिजे। लाहौर में सेमिनार खे ख़िताब कंदे आज़म नज़ीर तारड़ चयो त अणसब जो निज़ाम तकलीफ़ ॾींदड़ आहे। माशराती रवैयनि में तब्दीली जी ज़रूरत आहे। हुन चयो त अक़लियतुनि बाबति पाकिस्तान जे बानी क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो सहपारू नज़रियो इख़्तियार करणु घुरिजे। पाकिस्तान मज़हबी रवादारी जे हवाले सां अहिड़ो मुल्क न हो जहिड़ो तव्हां अफ़गान जंग खां पोइ ॾिठो। संदसि चवणु हो त नैब असांखे 60 ॾींहं रिमांड जी दरख़्वास्त कई हुई। वफ़ाक़ी हुकूमत रिमांड जो मुदो 14 मां वधाए 40 ॾींहं कयो आहे। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस मंसूर अली शाह जो चवणु आहे त आइन में अक़लियतनि समेत समूरनि शहरनि जा हक़ बराबर आहिनि। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे जस्टिस मंसूर अली शाह जो चवणु आहे त अक़लियती बिरादरी जो एतिरो ई हक़ आहे जेतिरो मुंहिंजो आहे। आइन में अक़लियतनि समेत समूरनि शहरनि जा हक़ बराबर आहिनि। जस्टिस मंसूर अली शाह चयो त अक़लियतनि जो लफ़्ज़ रुगो नंबर्स लाइ इस्तेमालु थिए थो। पाकिस्तान जो आइन अक़लियतनि जो तहफ़ुज़ फ़राहम करे थो। हुन चयो त क़ौमी झंडे में अछो रंग अक़लियतनि जी नुमाइंदगी करे थो। चाहियूं था त अक़लियती जज बदिलिया में अचनि। वफ़ाक़ी वज़ीर ऐं सेनेटर मुसद्दिक़ मलिक जो चवणु आहे त मसइलनि जो हल डायलॉग आहे। पीटीआई सियासत खे बदनाम करे छॾियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुसद्दिक़ मलिक चयो त सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे दोस्तनि कॾहिं दुश्मन नाहे चयो। पाकिस्तान में इस्तेहकाम लाइ सियासत घणी अहम आहे। मसइलनि जो हल डायलॉग आहे पर ॿिए पासे क़बर ताईं पीछो करण जी ॻाल्हि कई वञे थी। वफ़ाक़ी वज़ीर वधीक चयो त रऊफ़ हसन ते हमिलो ग़ैर मुनासिब आहे। बाक़ी जी जांच थियणु घुरिजे। हमिलो कंदड़नि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइणु घुरिजे। हुन जो चवणु हो त नवाज़ शरीफ़ चयो हो असां चाहियूं था त मुल्क खे अॻिते वठी हलूं। हिकु पार्टी खां सवाइ असां सभई सियासत करे रहिया आहियूं। सेनेटर मुसद्दिक़ मलिक जो इहो बि चवणु हो त नून लीग हमेशह मईशत खे अॻिते वधाइण जी ॻाल्हि कई आहे। असां मिसाक़ी मईशत जी ॻाल्हि कयूं था। हुन चयो ख़रीदारी ऐं सियासी पार्टी खे गॾिजी हलण जी ॻाल्हि कयूं था। पीपल्स पार्टी त पीटीआई खे चयो त तव्हां हुकूमत ठाहियो असां अपोज़िशन में संभालियूं था। वफ़ाक़ी वज़ीर चयो त ही माण्हू कंहिंसां ॻाल्हियूं करणु चाहिनि था। चवनि था अमेरिका साज़िश कई ही त अमेरिका सां ॻाल्हियूं करणु चाहिनि था। हुन जो चवणु हो त करंट अकाउंट खसारो घटि थियो आहे। टैक्स वसूली 30% वधी आहे। ॿाहिरि मुल्कनि खां सीड़पकारी पाकिस्तान में कारोबार करण लाइ तयारु आहे। हुन चयो त नीलम झेलम बिजली मनसूबे जे टनल में ॿियो भेरो ख़राबी थी आहे जंहिंजी इंक्वायरी शुरू थी चुकी आहे। एतिरी महांगे मनसूबे ते ॿियो भेरो ईअं छो थी रहियो आहे।
एडवोकेट जनरल खैबर पख्तूनख्वा शाह फैसल इत्मान खैल सुन्नी इताद काउंसिल के मखसूस सीटन सां लाॻापियल बेंच में चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जी शमूलियत एतराज़ बाबत ख़बरनि की तरदीद करे छॾी। ज़रियनि मूजिब गुज़िरियल एडवोकेट जनरल खैबर पख्तूनख्वा जी ऑफिस में इजलास थियो, जंहिंमें खैबर पख्तूनख्वा हुकूमत मखसूस सीटुनि सां लाॻापियल बेंच में चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जी शमूलियत ते एतराज़ उथारिया पिया ऐं बेंच में चीफ जस्टिस की शमूलियत एतराज़ बाबत मंजूरी लाइ खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर के ख़त बि लिखियो वियो, जंहिंमें चए पियो त पीटीआई बाबत को बि केस चीफ जस्टिस न ॿुधे। एडवोकेट जनरल केपी शाह फैसल इत्मान खैल चीफ जस्टिस जे बेंच में शमूलियत एतराज़ बाबत ख़बरनि की सख़्ती सां तरदीद कंदे चयो त बेंच ते एतराज़नि बाबत केपी हुकूमत के बि हिदायतूं नाहिनि ॾिनियूं। बतौर एडवोकेट जनरल समूरनि जजनि ते एतमाद आहे। एडवोकेट जनरल केपी वधीक चयो त चीफ जस्टिस जी बेंच में शमूलियत एतराज़ बाबत एडवोकेट जनरल केपी ऑफिस में इजलास नाहे थियो। शाह फैसल इत्मान खैल चयो त इन बारे में केपी जे वॾे वज़ीर के ख़त लिखण की ख़बर बि हथ टुकी आहे। अदलिया पीटीआई विच में छिकताण पैदा करण लाइ प्रोपोगेंडा कई पियूं वञे ऐं मखसूस सीटनि बाबत केस ख़राब करण लाइ कूड़ियूं ख़बरूं हलाई पियूं वञनि। असांखे हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट जे समूरनि जजिस ते पूरो एतमाद आहे। वाज़ेह रहे त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी मखसूस सीटनि बारे मामले ते सुप्रीम कोर्ट जूं 13 रुकनी फुल कोर्ट चुड़ियो आहे। वफाकी हुकूमत महंगाई की सतायल अवाम ते बियो बिजली बम किराए छॾियो। नेपरा ज़रियनि मूजिब बिजली की कीमत में ₹3.25 फी यूनिट वाध कई वई आहे। ज़रियनि जो वधीक चवणु आहे त नेपरा बिजली जे अघनि में वाध बाबति वफाकी हुकूमत खे आगाह करे छॾियो आहे। यादि रहे त बिजली जे अघनि में वाध सां वापेदारनि ते 46 अरब रुपयनि जो भार पवंदो। नेपरा 3 मई ते बिजली की कीमत में ₹3.58 फी यूनिट वाध की दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो हो। सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी अप्रैल जे फ्यूल एडजस्टमेंट की मद में वाध की दरख्वास्त कई हुई। FIM इरीगेशन कराची एयरपोर्ट ते कार्रवाई कंदे 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। FIM तर्जुमान मूजिब कूड़नि सफ़री दस्तावेज़नि ते पढ़े वञण जी कोशिश कंदड़ मुसाफ़िरनि मोहम्मद अब्दुल्ला, अमीर इकबाल, अबू सुफियान ऐं गुलफाम अहमद की हिरासत में वरितो वियो आहे। तर्जुमान मूजिब जवाबदार मोहम्मद अब्दुल्ला, अमीर इकबाल ऐं अबू सुफियान फ्लाइट नंबर WY324 ज़रिए तुर्की ऐं गुलफाम अहमद QR611 ज़रिए यूरोप वञी रहिया हुआ। तर्जुमान मूजिब गिरफ़्तार जवाबदार वर जाली वीज़ा हुआ। संदन तालुक सरगोदा, बम्पर मंडी, बावलपुर ऐं गुजरावाला सां आहे। खेनि वधीक कानूनी कार्रवाई लाइ एंटी ह्यूमन ट्रैफिक सर्कल कराची मुंतक़िल कयो वियो आहे। पीपल्स पार्टी MNA खुर्शीद अहमद शाह सखर इंडस्ट्रियल इनक्लेव जी पीर जो पत्थर रखी चुको आहे। सिंध सूबे में सनती तरक्की खे हथी वठाइण लाइ पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के तहत सिंध हुकूमत जो ही मनसूबो 40 एकड़ ज़मीन ते पखड़ियल आहे। इफ्तिताही तकरीब में बोर्ड डायरेक्टर कासिम नवीद कमर, चीफ टेक्निकल ऑफिसर फरीद अहमद शेख समेत लाॻापियल अमलदार मौजूद हुआ। IBA यूनिवर्सिटी सखर में मुनक़िद तकरीब में सिंध इकनॉमिक जोन्स मैनेजमेंट कंपनी के आला ऑफिसरन पारां सनतकारी की अहमियत ऐं सखर इंडस्ट्रियल इनक्लेव में सीड़पकारी बाबत तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। उन मौके ते खुर्शीद अहमद शाह चयो त सखर इंडस्ट्रियल इनक्लेव जी पीर जो पत्थर रखण ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। हीउ मनसूबो पूरे ख़िते लाइ गेम चेंजर साबित थींदो। हुन चयो त जंहिं मुल्क में टेक्निकल माण्हू हुजनि उतां जा माण्हू कॾहिं बि बुख नाहिन मरंदा। असांखे मुल्क में टेक्निकल माण्हू पैदा करणा पवंदा। असांजो मुल्क कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। इन मां फ़ाइदो न वठण असांजी नाकामी आहे। मुल्क में माहौलियात, सिहत ऐं तालीम जे शोबनि में कम करण जी सख़्त ज़रूरत आहे। पाकिस्तान जो तालीमी निज़ाम पुराणो आहे, हाणे बदिलाइणो पवंदो। खुर्शीद अहमद शाह चयो त मुल्क में IBA, आर्ट ऐं डिज़ाइन जहिड़ा इदारा हुअणु घुरिजनि त जीअं ॿारड़ा डिग्री मुकमल करण बाद नौकरी लाइ कंहिं ॿिए हंधि न वञनि। पाकिस्तान जा ॿारड़ा टेक्निकल फील्ड खे नज़र में रखंदे ॿाहिरि मुल्क वञनि था। मुल्क खे IMF वटि वञण जी ज़रूरत बि न पवंदी। अॻूणे सूबाई वज़ीर खुर्शीद अहमद शाह चयो त सखर सीड़पकारी लाइ घणो अहम आहे, पर बदकिस्मतीअ सां सिंध ऐं बलूचिस्तान में मोटरवे नाहे। दुनिया जी टी सस्ती तरीन बिजली कोयले मां हासिल कई वेंदी आहे। 200 साल जेतिरो कोयलो दस्तियाब आहे। मुल्क खे उन ते गहरी नज़र रखणु घुरिजे।
मेयर कराची ऐं सिंध हुकूमत जो तर्जमान बैरिस्टर मुर्तज़ा वहाब लियारी पहुची मुख़्तलिफ़ बहाली कमनि जो जाइज़ो वरितो आहे। मेयर कराची ऐं सिंध हुकूमत जे तर्जमान मुर्तज़ा वहाब सां पीपल्स पार्टी ॾखण ज़िले जो सदर ख़लील होत यूसी चेयरमैन ऐं ॿिया गॾु हुआ। मुर्तज़ा वहाब चयो त लियारी में काफ़ी अरसे खां सीवरेज जा मसइला आहिनि जिन खे वाटर कॉर्पोरेशन जूं टीमूं हल करे रहियूं आहिनि। गंदे पाणी जे पकिड़जण ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। मेयर कराची मुर्तज़ा वहाब चयो त लियारी समेत कराची जा मसइला हल कया वेंदा। पीपल्स पार्टी क़यादत शहर जी तरक़ी चाहे थी, आवाम जी सरकार सां जल्द मसइला हल कया वेंदा। सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धारीजो जो चवणु आहे त सिंध इंडस्ट्रियल पॉलिसी खे कामयाब बणाइण लाइ सनअतकारनि पारां सहकार करण ते संदन थो हिरायतो रहंदसि। सनअत ऐं वापार वारे सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धारीजो जी सदारत हेठि सिंध इंडस्ट्रियल पॉलिसी बाबति इजलास थियो। इजलास में सेक्रेटरी सनअत ऐं वापार मोहम्मद यासीन शरबलोच एमडी साइड गज़नफर कादरी बिन शिरकत कई। इजलास में कराची समेत सॼी सिंध मां चैम्बर ऑफ कॉमर्स जे नुमाइंदनि पिणु शिरकत कई। इजलास में सिंध में सनअती तरक़ी लाइ सिंध इंडस्ट्रियल पॉलिसी जे नुक़्तनि ते गौर विचार कयो वियो। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत सिंध इंडस्ट्रियल डेवलपमेंट कॉर्पोरेशन जो क़याम तजवीज़ कयो वियो। सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धारीजो चयो त सिंध जी तरक़ी लाइ हर सतह ते सहकार कंदासीं। समूरियूं तजवीज़ूं सिंध जे वॾे वज़ीर ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आॾो रखियूं वेंदियूं। जाम इकरामुल्लाह धारीजो चयो त सिंध जे वॾे वज़ीर खे जल्द सिंध इंडस्ट्रियल पॉलिसी बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वेंदी। जाम इकरामुल्लाह धारीजो चयो त जेकॾहिं ज़रूरत पई त इन हवाले सां पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे वागाह कयो वेंदो। जाम इकरामुल्लाह धारीजो चयो त सिंध इंडस्ट्रियल पॉलिसी खे कामयाब बणाइण लाइ सनअतकारनि पारां सहकार करण ते संदन थोराइता रहंदासीं। सूबाई वज़ीर यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड मोहम्मद अली मलकानी जी सदारत हेठि ज़िले में जारी ऐं मुकमल तरक़ियाती मनसूबनि जो जाइज़ो वठण बाबति इजलास थियो, जंहिंमें MPA हीर सोहो ऐं रेहाना लगारी, चेयरमैन ज़िले काउंसिल दानिश मलकानी, डिप्टी कमिश्नर ज़ाहिद हुसैन बिन, SSP डॉक्टर अब्दुल ख़ालिक पीरज़ादो ऐं ॿिनि लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। सूबाई वज़ीर यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड मोहम्मद अली मलकानी चयो त सिंध हुकूमत ज़िले जी तामीर ऐं तरक़ी लाइ कोशिशूं करे रही आहे। ज़िले जा समूरा ऑफिसर बिना कंहिं फ़र्क़ जे अवाम जा मसइला तरजीही बुनियादनि ते हल कनि। सूबाई वज़ीर चयो त सिजाब ज़िले जा समूरा असिस्टेंट कमिश्नर पंहिंजे तालुकनि में तरक़ियाती कम जी निगरानी खे यकीनी बणाइनि। जिन मनसूबनि जी मद में रक़म फराहम कई वई आहे उन्हनि ते कमु थियणु घुरिजे। ॿी सूरत में केस एंटी करप्शन ॾांहुं माणियो वेंदो। सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी चयो त हाईवेज़, पब्लिक हेल्थ, एजुकेशन, वर्क्स, बिल्डिंग ऐं ॿिनि खातनि जा ऑफिसर पंहिंजे इलाइक़े पियल मनसूबनि जी तफ़सीली रिपोर्ट पेश कनि। समूरा इदारा पंहिंजूं SNS तैयार करे DC ऑफिस में जमा कराइनि त जीअं ज़िले में इंफ्रास्ट्रक्चर समेत रोज़गार जी फराहमी लाइ क़दम खणी सघजनि। सूबाई वज़ीर चयो त सिजाब ज़िले जे बहितरी ऐं तरक़ी लाइ समूरा ऑफिसर ईमानदारी ऐं नेक नियती सां कमु कया वञनि। आबाशी खाते जा अमलदार पाणी जी विर्छ जो शेड्यूल जारी करे बिना कंहिं फ़र्क़ जे पाणी जी फराहमी ऐं सिहत खाते जा अमलदार ज़िले जे समूरनि सिहत मर्कज़नि में डॉक्टर्स, स्टाफ ऐं दवाउनि समेत बहितर तिबी सहूलियतुनि जी फराहमी खे यकीनी बणाइनि। सेप्को जे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर सईद अहमद दावत जो चवणु आहे त सेप्को तरफ़ां कंहिं बि इलाइक़े में बिना जवाज़ लोड शेडिंग न कई पई वञे, पर जेकॾहिं कंहिं बि हंध ते टेक्निकल ख़राबी सबबि बिजली बंदि थी त लोड शेडिंग कई वेंदी। सेप्को जे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर सईद अहमद दावत प्रेस अखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सेप्को जे 591 फीडर्स मां 125 ते ज़ीरो लोड शेडिंग आहे, जॾहिं त 296 फीडर्स ते 12 खां 16 कलाक, 122 फीडर्स ते 8 कलाक ऐं 26 फीडर्स ते 6 कलाक लोड शेडिंग आहे। जिते लोड शेडिंग वधीक आहे उते फॉल्ट थियनि था। हुन चयो त 11 ऐं 12 क्लास इम्तिहाननि दौरान इम्तिहानी सेंटर्स जे फीडर्स जी बिजली बंदि न कई पई वञे। बिजली एतिरी महांगी आहे जो कंहिंखे बि मुफ़्त नथी ॾेई सघिजे। हुन चयो त जेकॾहिं माण्हू बिल अदा न कंदा त खेनि बिजली कीअं ॾिनी वेंदी। हिन वक़्त ताईं 1,40,000 खां वधीक ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे, जंहिं ते सेप्को 170 अरब रुपयनि जो कर्ज़ी आहे। सईद अहमद दावत चयो त डेडिकेशन बिलनि जी जारी थियण बाबति माण्हुनि जी शिकायतुनि जो वसालो कयो पियो वञे ऐं ग़लति इस्तेमालु कंदड़ मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। नए कनेक्शन लाइ दरख़्वास्त जे 15 ॾींहनि में नओं कनेक्शन ॾिनो वेंदो। ॿी ख़बर शामिल कंदासीं। कराची जे इलाइक़े में पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान हिकु रुहारी खे मारण जी दावा करे छॾी आहे।
पुलिस मौजूद पुराने गोलीमार लालू चौक पर डुहारे सां मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जे ॾेपट हिकु डुहारी मारिजी वियो, जंहिंजी सुञाणप 25 परीहं जे बिलाल पुट राशिद तौर थी आहे। पुलिस मौजूद मारिजी पियल डुहारी जो लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। रेंजर्स से पुलिस न्यू कराची में कार्रवाई करे मुकाबले बाद केतरनि ॾोहनि में मुलविस जवाबदार के गिरफ्तार करण जी दावा कई आहे। इंडस्ट्रियल एरिया सेक्टर 12 डी में रेंजर्स ऐं पुलिस कार्रवाई करे फोरेन स्ट्रीट क्राइम जे केतरनि वाक़िअनि में मुलविस जवाबदार फरहान के गिरफ्तार करे वरितो। जवाबदार फरहान न्यू कराची इंडस्ट्रियल एरिया में एसी रोड जे दुकान में दाख़िल थिए खोड़ दौरान रेंजर्स के ॾिसंदे फायरिंग करे फरार थियण जी कोशिश कई। रेंजर्स जी जवाबी फायरिंग जे नतीजे में जवाबदार ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गिरफ्तार करे हिकु पिस्टल ऐं गोलियूं हथ कई वयूं आहिनि। रुस्तम में 2.5 परीहं जे नीगर के पोलियो वायरस की तस्दीक थी आहे। कोट रोइंदा तुर्त में 2.5 परीहं जे शकील अहमद के पोलियो वायरस की तस्दीक थी। शिकारपुर मां डॉक्टर्स की टीम DHO बसीम अख्तर शेख जे अॻवानी में गोट रोइंदा तुर्त पहुची मारड़े जूं टेस्टूं कई वयूं। DHO शिकारपुर तस्दीक कंदे ॿुधायो आहे त मुतासिर नीगर शकील अहमद जूं टेस्टूं पॉज़िटिव आयूं आहिनि। संदसि वधीक टेस्टूं कराई पियूं वञनि। हुन ॿुधायो त ॿार खे पोलियो जा फुड़ा मुकमल तौर ते पियारिया पिया हुआ, पर नीगर जे कमज़ोर हुजण सबबि मथसि पोलियो वायरस हमलो कयो आहे। DHO जो चवणु हो त कराची मां मुतासिर नीगर जे घर महिमान आयल हुआ। शक आहे त उतां आयल फैमिली मां ॿारड़ो वायरस में मुब्तला थियो आहे। पेट्रोल कीमतुनि में 5 रुपया। खैरपुर की अदालत मुख़्तलिफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी कंदे मुबैना तौर खंबे गुम कयल 3 ॼणनि खे अदालत में पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। खैरपुर जे सेशन जज मुनव्वर सुल्तान जी अदालत लेटर जारी कंदे कोर्ट बकरो जे रवासण मिसमात सोनी गोपाक तरफ़ां दाख़िल करायल पिटीशन ॿुधण जो ही करार ॾींदे SSP खैरपुर खे मुबैना तौर खंबियल मेणथार अली गोपाक खे हथ करे अदालत में पेश करण जो हुकुम ॾिनो। तालके किंगरी जे कोर्ट तगियल खान सुंदीलो वासी सारंग अली सुंदीलो तरफ़ां दाख़िल करायल पिटीशन के पिण ॿुधण जोॻो करार ॾींदे अहमद पुरताणी के लेटर जारी कंदे अरसलान पुट मोहम्मद आरिफ के अदालत में पेश करण जो हुकुम ॾिनो। साॻी अदालत ॻोठ फज़ल मर्जी रवासण मिसमात मुमल मर्जी तरफ़ां दाख़िल करायल पिटीशन ते कोडेची थाणे के लेटर जारी कंदे ॻोठ फैसल मर्जी रवासी महर बिरादरी जे इरशाद मारो आमिर एहसान ऐं मुमताज़ महर पारां बांदी बणायल मिसमात लैला साल फलक शेर महर के पासाब कराइण अदालत में पेश करण जो हुकुम ॾिनो वियो। चाचरो में चुलमा चिड़ंग उथण सबब 4 घरनि खे बाहि लॻण जे नतीजे में लतल सड़ी रख थी पियो। जुणेजा बिरादरी जे पोरितनि जे 51 घरनि खे बाहि लॻी वई, जंहिं सबब राणो शफ़ी मोहम्मद जुणेजो समेत 4 घरनि में पियल सामान खटूं बिस्तरा अनाज न्याणियुनि जो ॾाज मोटरसाइकिल सड़ी विया। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ते बाहि साबितो आणे वधीक घरनि खे सड़ण खां बचाए वरितो। मुतासिर पोरितनि जो चवणु हो त बाहि सबब संदन लखे रुपए जो नुक़सान थियो आहे। अजा सड़ण करे हू खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। हुन ज़िले इंतिज़ामिया ऐं वसवारनि खे अपील कई त संदन माली मदद करे खेनि बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी खां बचाए वञे।